सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। मौजूद सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन मशहूर प्रोग्राम डाप जा ॾस में असां सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जे सिरे हेठि सिलसिलो हलाए रहिया आहियूं, जंहिंमें सिंध जे मानाइतनि लेखकाउनि जो तारफ़, उन्हनि जे लिखणनि जो अभ्यास पेश कयो वेंदो रहियो आहे। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके ॿ मानाइतूं लेखकाऊं आहिनि से आहिनि फरदीबा चंगेज़ी ऐं डॉक्टर कमरजान मिर्ज़ा। डॉक्टर कमरजान मिर्ज़ा जेतोणीक वॾो नालो आहे, हुनखे सॼी सिंध सुञाणे, सिंध खां ॿाहिरि बि के हस्तियूं हुनखे ॼाणंदियूं हूंदियूं, पर असांजी फरदीबा चंगेज़ी जंहिंजी जेतोणीक केतिरी सुञाणप हू क़ाइमु करे न सघी आहे, उनजे बावजूदि जेकॾहिं उनजे तख़लीक़नि खे ॾिसे ऐं तख़लीक़ी तौर ते जेकॾहिं आउं उनखे ॾिसां ऐं उनजी परख करियां त उहो इंतिहाई सगारो नालो आहे। करे क़तल मोहबतूं फतवा दीन ते रखो। सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरत कहाणीकारा शाइरा फरदीबा 5 जनवरी 1980 ईस्वी ते सिंध जे तारीख़ी शहर शिकारपुर में ॼाई। संदसि घराणो पढ़ियल लिखियल ऐं शहर शिकारपुर में वॾी हैसियत रखंदड़ आहे। हिन प्राइमरी खां कॉलेज ताईं जी तालीम पंहिंजे अबाणे शहर मां हासिलु कई। BSc करण खां पोइ MA सोशियोलॉजी डिग्री शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मीरस मां वरिताई। शुरू खां ई खेसि अदबी किताब पढ़ण जो तमामु घणो शौक़ु हो ऐं किताब पढ़ंदे हुनखे बि लिखण जो शौक़ु जाॻियो। कॉलेज वारे दौर खां लिखणु शुरू कयाई, पर एतमाद न हुअण करे उहा पंहिंजूं अक्सर कहाणियूं ऐं नज़म लिखे फाड़े छॾींदी हुई। अॻिते हली हुन पंहिंजे सहेलियुनि सां पंहिंजो लिखणियूं शेयर कयूं, जिन खे उत्साहियो ऐं संदसि लिखणनि खे सारायो। उन हिमत अफ़ज़ाई ऐं उत्साह जे बावजूदि घरू माहौल ऐं मसरूफ़ियतनि जे करे उहा पंहिंजे कहाणियूं छपाए न सघी। कुझु साल अॻु सिंधी अदबी बोर्ड जे रिसाले सरतियूं में संदसि नज़म छपिया ऐं बाक़ाइदे इजाज़त मिलण खां पोइ हुन 2014 ईस्वी खां पंहिंजूं कहाणियूं मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं अख़बारनि खे मोकिलियूं, जितां खेसि भरपूर मौत मिली। पर जे लिखण जो महूरत जिते अदबी किताब बणिया, उते शहर शिकारपुर जूं उहे हवाऊं ऐं माहौल बि हो, जंहिंमें खेसि सिखण ऐं पिराइण जो मौक़ो मिलियो। शहर जूं क़दीम इमारतूं ऐं तहज़ीबी माहौल खेसि कई कहाणियूं ॾींदो रहियो। हिंदू घराननि जूं औरतूं ऐं जेॾियूं हुन लाइ रोज़ नवां प्लाट ऐं ख़्याल आणींदियूं हुयूं। न सिर्फ़ु एतिरो, पर शिकारपुर जूं उहे इमारतूं बि कई कहाणियूं साण सलींदियूं हुयूं, जिन खे उन्हनि जा असुल वारस अने कहिड़ी दिलि सां छॾे विया हुआ।
आंगन ऐं बगियन वारे शहर शिकारपुर जी स्टेशन संदसि लाइ उत्साह हुई, जितां उहा महिरां ट्रेन में गंबत पंहिंजे माइटनि ॾांहुं वेंदी हुई। खानदान जा पका पोड़ा माण्हू कोयलनि वारनि सिगरियुनि ते दाइरो ठाहे जॾहिं सियारे जे रातियुनि में राति जो देरि ताईं कचरियूं कंदा हुआ त उहो मंज़र कंहिं मच कचरीअ खां घटि कीअं हूंदो हो। भांत भांत जूं ॻाल्हियूं ऐं अहवाल उन्हनि कचरियुनि मां मालूम थींदा हुआ। साद ॿेलो ऐं सचनि जो आस्थान, मकली ऐं मुअनि जो दड़ो संदसि वणंदड़ माॻ आहिनि, जिन जे खंडरनि मां उन कई कथाऊं गॾु कयूं ऐं रोहिड़ी शिकारपुर हैदराबाद ऐं मिठीअ जे फितरी मंज़रनि मां हिन कई प्लाट ऐं कई तशबियूं गॾु कयूं, जिन खे शाइरी ऐं कहाणियुनि जो रूप ॾींदी रही आहे। हींअर सूदो फराह 50 खां मथे कहाणियूं लिखियूं आहिनि, जिन मां कुझु सिंध एक्सप्रेस जे जेडियूं सुठे में छपियूं, कुझु हमसरी ऐं सरतियूं में पब्लिश थियूं, पर अञा केतिरियूं ई कहाणियूं उनजे डायरियुनि ऐं उनजे ज़हन में मौजूदु आहिनि, जेके वक़्त जे धीमे वहकरे सां मंज़र ते ईंदियूं रहंदियूं। उहा पंहिंजूं कहाणियूं पाण कंपोज़ कंदी आहे, जंहिं करे कहाणियुनि जे बहितर तसही बि थी वेंदी आहे। हूअं बि पंहिंजो हर कमु पाण करण जी क़ाइल आहे। संदसि चवणु आहे त माण्हू खे पंहिंजो नंढो वॾो कमु पाण ई करणु घुरिजे। इहा मश्क माणपो ॾिए थी, जेका शइ पाण करणु मुमकिन आहे सा कजे, जेका शइ नामुमकिन आहे उहे सम्झण सां गॾो गॾु सिखण जी कोशिशि करणु घुरिजे। पर औरत जी आज़ादीअ जी हद ताईं क़ाइल आहे, जेका तहज़ीबी ऐं समाजी हदनि ऐं ज़ाब्तनि में हुअणु घुरिजे। सिंधी क़ौम हिकु मोतबर ऐं सुलझियल क़ौम आहे, सो उन क़ौम जी औरत जो पंहिंजो शान हुअणु घुरिजे। दुनिया जे ॿियनि बेहूदा ऐं छुड़वाग कल्चर जी पैरवी करणु असांजे सिंधी औरत जो शान कोन्हे। न वरी नवाण जे रूप में समाजी क़दरनि ऐं तहज़ीबी विरसनि जी लताड़ करणु घुरिजे। दुनिया जे पहिरीं तहज़ीबी समाज ऐं मुआशिरे जो मिसाल मुअनि जो दड़ो आहे। जॾहिं दुनिया जा माण्हू जंगली जीवत में गुज़ारींदा हुआ, तॾहिं मुअनि जे दड़े वारनि घर ऐं चौदीवारी जो समाज जोड़ियो, जेको दुनिया लाइ मिसाल आहे। लिखण पढ़ण जी का हद कोन्हे, पर लिखण पढ़ण सां गॾु करणु बि ज़रूरी आहे। असां माण्हू तमामु घणा लिटरेट त थियूं पिया, पर एजुकेट न आहियूं बणिया। एजुकेट हुजण जो मिसाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे ऐं के ॿियूं अनेक शख़्सियतूं आहिनि। असां वटि तालीम अदब थोरे इल्मु हिकु फैशन तौरु पियो वहे वापरे, जेको रुझान तमामु ख़तरनाक आहे। जिदत ऐं तरक़ीअ खे हंडाइणु ज़रूरी आहे, पर हर नई शइ खे एॾो पंहिंजे मथां तारी न कजे। जीअं अॼुकल्ह मीडिया वग़ैरह असां ते हावी थी रही आहे, फितरत जो पंहिंजो हिकु रंग आहे, रोमांस आहे, जंहिंसां जीअणु घुरिजे। फास्ट ऐं मसनूई दौर जे वहकरे में वेही पंहिंजे दिलि जी दुनिया खे विसारणु या विसारणु न घुरिजे। मोबाइल ऐं नेट असांखां खतनि ऐं टपाल वारो समूरो रोमांस खसी वरितो। अहिड़ा ॿिया बि कई अलमिया आहिनि जेके असां सां थियनि पिया, पर असीं ध्यानु ई नथा धरियूं। असीं ज़माने जी तेज़ीअ में केॾा न भटकी विया आहियूं, जो मोहबतूं ऐं सचायूं असांखां विसरी वियूं आहिनि। हिकु सेल्फी जे रूप में असीं जज़्बनि ऐं एहसासनि जो केॾो न खून करे रहिया आहियूं। मतिलबु ॾेखा ऐं ख़ुदिदारियत जी मसनूई तरीक़े असांखां समूरियूं सचायूं खसे वरितियूं आहिनि। असांजूं मासूमियतूं नए राह में ख़बर न आहे केॾां गुम थी रहियूं आहिनि। अदबी हवाले सां हुन चयो त तरक़ीअ जे हिन दौर में असां वटि सिंधी मयारी रिसालनि जी तमामु घणी खोट आहे, जंहिं लाइ असांजे सुञाण हल्कनि खे संजीदा थियणो पवंदो। ॿियो असांजो ॿाराणो अदब पंहिंजा पसा पूरा करे चुको आहे, में नऊं रूह ऐं साफ़ हुकिणो पवंदो। असांजा अदबी इदारा उन हवाले सां पंहिंजो किरदारु अदा करे सघनि था, जो वचन वसीला बि आहिनि, पर अफ़सोस जो हुन तरफ़ को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। सिंधी शाइरी जो मयार हिकु ख़ासि कुंड खे छॾे बाज़ारी बणिजी वियो आहे। मिक़दार मयार जा तराई कढी छॾिया आहिनि। सिंधी कहाणी बि साॻे अलमे जो शिकार आहे। असांजे सिंधी अदब खे मुख़्तलिफ़ टयनि ऐं खेपनि जी वेछी ॾाढो भोॻायो आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर अदबी गाॾियुनि ऐं ग्रुपनि बि हिकु वॾे टैलेंट खे ख़ुदि साॻता जलावतनीअ ते मजबूर कयो आहे या वरी रद्द कयो आहे। पर जा मथियां ख़्याल हिकु मौज़ब सोच जी अकासी कनि था। औरत जे हवाले सां थियल संस ॻाल्हि जी ताईद जीन मुंगाणी पंहिंजे किताब मांजो कोस्तान में कई आहे। ऐं यूरोप जी औरत जॾहिं समाज जे हथनि में रांदिको हुई, तॾहिं जबर जी औरत राज धन्याणी हुई। अहिड़ीअ तरह हिन अदब जे हवाले सां जेके ॿ ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन्हनि मां हिकिड़ी ॻाल्हि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदो हलां
ॿारहं अदब जंहिंखे अध खां वधि जेका हाथी वठाई हुई सो अदब ई बोर्ड हुयो ऐं ख़ासि तौर ते असांजे अकबर जिस्कानी ॿारहं अदब ते तमामु वॾो कमु कयो। उन खां पोइ कंहिं हद ताईं असांजे सिंध में ॿारहं अदब जेतोणीकि घटिजी वियो आहे, पर आउं हिते ॿुधाईंदो हलां त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी इन सिलसिले में बहितरीन विख खई आहे ऐं ख़ासि तौर ते ॿारहं अदब ते उन कहाणियुनि जा शाइरी जा ऐं मुख़्तलिफ़ स्केच ॾेई रंगीन किताब बि छपाया आहिनि ऐं गॾोगॾु कुझु सीडियूं बि तयारु कयूं आहिनि जेके जेकॾहिं असांजे स्कूलनि में पढ़ायूं वञनि उन्हनि खे जेकॾहिं कोर्स में शामिलु कयूं वञनि त असांजे ॿार खे घणो कुझु सिखण जे लाइ मिली सघे थो। ऐं उनखां सवाइ असांजे शाह लतीफ़ जे हवाले सां असांजो शाह लतीफ़ जे उनवान सां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी नंढा नंढा 5 किताब जा छपाया आहिनि जंहिंमें तमामु मुख़्तसर शाह साईं जा 4, 5 या 8 बैत ॾिना विया आहिनि ऐं उन्हनि जी सम्झाणी ॾिनी वई त जीअं ॿार जी ज़हनी असर जेका आहे उहा अहिड़े अंदाज़ में थिए त उहो असांजे लतीफ़ खां वाक़ुफ़ु हुजे, उनजे बैतनि जी सम्झाणी खे उनजी तशरीह खे जेको आहे सो परखे सघे। इन हवाले सां ऐं ॿियो शाह ॿाहिरि जानवरनि जो बादशाह इन हवाले सां नंढनि नंढनि कहाणियुनि ते अथॉरिटी 10-12 किताब ज़रूरु छपाया आहिनि। अहिड़ी रीति फराज सिंध जे औरत खे ॿियनि मुल्कनि जे औरतुनि खां अलॻि करे बीहारियो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजो मज़हब तहज़ीब जो ओलड़ो फसायो आहे। उनखां सवाइ अजाई छुड़वागी बेहूदगी ऐं अदबी चापड़ाई जे सख़्तु निंदापण कई आहे। साॻिया ख़्याल संदसि तख़लीक़नि में बि मौजूदु आहिनि। हिन जूं कहाणियूं समाज जे मौजूदा बिहक मतभेद रवैयनि आज़ादीअ जे नाले में थींदड़ छुड़वागी ऐं ॿियनि समाजी बीमारियुनि जे ख़िलाफ़ु खुलियो एहतजाज आहिनि। हूअं त संदसि केतिरियूं कहाणियूं छपियूं आहिनि जिन में कुझु अहम कहाणियुनि धोखे जो करतो, डस्टबिन गिरण ऐं खिड़की जो ज़िक्र हिते कजे थो, जिन खे पढ़ी संदसि ख़्याल जी ऊचाई सोच जे मयार ऐं कहाणीअ जी फनी पुख़्तगी जो तत कढी सघे थो। सभ खां पहिरीं फराज जी कहाणी गिरण जो जाइज़ो पेश करियां थो जेका पढ़ण सां पढ़ंदड़ जूं अखियूं बि आलियूं थी थियूं वञनि। वाक़ई जॾहिं ख़्वाब शीशे जीअं टुटंदा आहिनि त दिलि जो महल उजड़ी वेंदो आहे ऐं हक़ीक़ी ज़िंदगीअ खे गिरण लॻी वेंदो आहे। हीअ कहाणी यूनिवर्सिटीअ में पढ़ंदड़ उन छोकिरीअ जी कहाणी आहे जेका हिकु नौजवान जे अखियुनि में पंहिंजो पाण विञाए थी वई। जेतोणीकि उहा अखियूं शीशे जे ऐनक पुठियां लिकल हुजनि थियूं, उनजे बावजूदि हू उन्हनि अखियुनि में पंहिंजो अक्स ॻोल्हणु चाहे थी ऐं केतिरा ॾींहं हू उन्हनि अखियुनि खे बिना कंहिं ऐनक जे ॾिसण जी ख़्वाहिश पंहिंजे दिलि में सांडे उनजे इर्द गिर्द घुमंदी रहे थी ऐं उन ॻोल्हा जे सफ़र जी पुॼाणी थिए थी त उहा ॾाढी भयानक हुजे थी जो उहो छोकिरो अखियुनि खां नाबीन हुजे थो। हीअ कहाणी पंहिंजे मुकमल फिलो में हले थी ऐं गॾोगॾु ख़ूबसूरत तशबीहूं बि हिन कहाणीअ खे जान बख़्शीनि थियूं। चाहियां थो त उन्हनि तशबीहनि ऐं डायलॉग्स मां कुझु हिते पेश करियां। संदसि झोलीअ में कुझु किताब हुआ जेके उनजे थपकियुनि सां वॼी रहिया हुआ। हुन थपकियुनि जो आवाज़ जेतोणीकि न ॿुधो हो पर परे खां थपकियुनि जे उन्हनि एहसासनि खे ॼाणे वरितो। हू हिकु लहज़े में उन्हनि मेघमल्हार अखियुनि में जेको पंहिंजो पाण विञाए वेठी हुई सा सांदा 4 साल यूनिवर्सिटीअ में गुमनाम रही। की मां सदाई इन वज में रहंदी हुई त काश कॾहिं किथे हिकु भेरो उहे अखियूं कारनि शीशनि खां आॼियूं मिलियूं ऐं हू उन्हनि अखियुनि में विञायल पंहिंजो पाण ॻोल्हे सघे, खोइजी वियल पंहिंजो पाण मोटाए सघे। अहिड़ीअ तरह संदसि कहाणी खिड़की पुण एहसासाती कहाणी आहे। हिन कहाणीअ जो मुख्य किरदारु 60 सालनि जी हिकु औरत आहे जेका पंहिंजे नंढपण जे यादगिरियुनि सां सहारे उमिरि गुज़ारे थी करे। खेसि पल 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 पंहिंजे अबाणे घर जी उहा खिड़की यादि थी अचे जंहिंमां हू फितरी नज़ारा पसंदि हुई। पर जॾहिं उनजी शादी थिए थी ऐं हू पंहिंजे वर सां गॾु हिकु आलीशान बंगले में रहण थी लॻे, उनजे बावजूदि उन खिड़कीअ वारे घर खे संभालींदी रहे थी। पोइ हू उमिरि गुज़ारे जॾहिं नौकिरीअ तां रिटायर थिए थी त पंहिंजी ग्रेजुएटी वारनि पैसनि मां हू साॻियो खिड़कीअ वारो घर ख़रीद करे थी ऐं हमेशह लाइ उन घर में मुंतक़िल थिए थी। उन घड़ीअ जे एहसासनि खे फराह हिन कहाणीअ में निहायती शानदार नमूने समोयो आहे। खिड़कीअ खां निहारींदे हिकु लम्हे लाइ संदसि अखियुनि में अमड़ ऐं बाबे जा उहे आख़िरी सफ़र लही आया जिन ते रवाने थियण खां पोइ वरी कॾहिं बि वटि हक़ीक़त में न आया हुआ। हक़ीक़त में त वटि वरी कॾहिं संदसि घर वारो बि न आयो हो।
जेको साॻी तरह अदरक सां ढकिजी डोलीअ में रवानो थियो। हू जॾहिं बि पंहिंजे विछड़ी वियल प्यारनि जो तसवर कंदी हुई त संदसि ख़्यालनि में उहा साॻी खिड़की खुली पवंदी हुई ऐं समूरियूं ॻाल्हियूं खेसि बेअंत मानाऊं सम्झाए बि बेमाना थी वेंदियूं हुयूं। हुन वटि बसि हिकु ई मफ़हूम सगारो हूंदो हो जेको हुन खिड़कीअ खां नज़र ईंदड़ नज़ारे में बिना हूंदो हो। पराह जी टी कहाणी धोखे जो पिरतोब धोखे ऐं फ़रेब वारी मोहबत खे आईनू ॾेखारण जहिड़ी आहे। भले खणी हुनखे फ़क़्ति कहाणी सम्झो वञे पर हीअ कहाणी हक़ीक़ी बि थी सघे थी, छाकाणि जो अहिड़ा केतिरा ई केस असांजे समाज में थींदा रहिया आहिनि। हथ ऐं घमंड केतिरनि मोहबतनि खे मात ॾिनी आहे। हीअ कहाणी यूनिवर्सिटीअ में पढ़ंदड़ ॿिनि क्लासमेट्स जी आहे, जंहिंमें छोकिरो सावण ज़रूरत खां वधीक ज़हीन हुजे थो ऐं छोकिरीअ सायरा उन ज़ियानत जो फ़ाइदो वठी हुन सां दोस्ती रखे थी ऐं उहा दोस्ती मोहबत जी हद ताईं वञे थी। पर जॾहिं यूनिवर्सिटीअ जा 4 साल पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचनि था त उहा छोकिरीअ हुन सां शादी करण खां इनकार थी करे छॾे ऐं उहो नौजवान इश्क जो एॾो वॾो सदमो बर्दाश्त न कंदे ख़ुदकशी करे पंहिंजे ख़ूबसूरत ज़िंदगीअ खे विञाए थो वेहे। वक़्तु गुज़रे थो, हालतूं मटिजनि थियूं, उहा छोकिरी कंहिं ॿिए सां शादी करे थी जंहिंमां खेसि हिकु धीअ जो औलाद थिए थो ऐं हू ख़ुशि ख़ुशि पंहिंजी ज़िंदगीअ खे इंजॉय करे थी। जॾहिं धीअ वॾी थी समाइजे थी त 20 साल अॻु जी तारीख़ पंहिंजो पाण खे वरजाए थी। जेको दोखो सावण सां कयो हो साॻियो दोखो हुनजी धीअ सां थिए थो ऐं भेण ख़ुदकशी करे थी छॾे। हिन कहाणीअ जो क्लाइमेक्स दिलि ॾारींदड़ आहे। पितरा मुंहिंजी सलमा मूंखे हमेशह लाइ अकेलो करे हली वई। हुन ख़ुदकशी करे छॾी आहे। मूंखे कुझु बि सम्झ में न पियो आयो। हिकु लम्हे लाइ सायरा जो चहिरो साम्हूं हुअमि त ॿिए पासे सावण जो उहे आख़िरी मिंटूं यादि अची वियूं। तॾहिं सायरा खे सम्झायो मूंसां एॾो वॾो दोखो न करे, सच त मां सफ़ा मरी वेंदुसि, सायरा खां सवाइ जी न सघंदुसि। मूंखे उहो समूरो ज़मानो यादि अची वियो। सावण जॾहिं यूनिवर्सिटी छॾे हलियो वियो हो त को अरसो उहा ई ॻाल्हि हलंदी रही हुई त सावण शदीद बीमार आहे ऐं करे यूनिवर्सिटी न पियो अचे। 2 महीननि खां पोइ इहा ख़बर डिपार्टमेंट में भुली वई त सावण बीमारी सबबु गुज़ारे वियो। काफ़ी अरसो पोइ मूंखे सावण जे हिकु दोस्त जेको ॿिए डिपार्टमेंट में पढ़ंदो हो ॿुधायो सावण बीमार वग़ैरह न हो, त सायरा जो ॾिनल दोखो बचाए न सघियो ऐं ख़ुदकशी करे छॾियाई। वॾो अलमियो त इहो आहे त सावण जे आपघात जे सदमे में संदसि माउ टरी थी वई। सायरा सावण सां एॾो वॾो दुखो करे सुठो न कयो, अॼु न त सुभाणे हुनजो कीतो ज़रूरु पवंदी। मजमूई तौरु ॾिठो वञे त फराह वटि कहाणीअ जो फन आहे, क्राफ्ट्स आहे ऐं संदसि ॿोली बि निज आहे। फराह मौजूदा दौर जे कहाणीकाराउनि में नुमाया हिसत रखे थी। उनखां सवाइ इन शाइरी बि कई आहे जेका पिणु घर रुखी फनी ऐं फिक्री लिहाज़ खां पुख़्ती आहे। संदसि हिकु गज़ल हिते वंड कजे थो, निगाहूं सदाई ज़मीन ते रखो, आसमान आहे जेको त अखियुनि ते रखो, ॻोल्हियो था जे जग में बेवफ़ाउनि खे, इहो इल्ज़ाम बि कंहिं नाज़नीन ते रखो। घर जे ताक ते ॾिया रखिया आहिनि मूं, अवी चंद तारा वञी आरसियुनि ते रखो। इश्क गुनाह जे अनाउनि ख़ातिर सही, करे क़तल मोहबतूं फ़तवा दीन ते रखो। इश्क गुनाह जे अनाउनि ख़ातिर सही, करे क़तल मोहबतूं फ़तवा दीन ते रखो। फराह लिखण खे इबादत सम्झी लिखंदी रहे थी ऐं उन सां गॾु हुनजो मुतालो बि वसी आहे जेको संदसि तख़लीक़नि मां बि वाज़ह नज़र अचे थो। संदसि अञा ताईं कहाणियुनि जो को मजमूओ या शाइरी जो मजमूए जी सूरत में त छपिजी न सघी आहे, पर अख़बारनि रिसालनि में कॾहिं कॾहिं संदसि ख़्याल पढ़ण लाइ ज़रूरु मिलनि था ऐं असां उमेद था करियूं त हू जल्द खां जल्द पंहिंजे कहाणियुनि जो किताब मंज़र ते आणींदी ऐं त जीअं सिंधी अदब में पोइ पैदा थियल सिंधी कहाणी जे ठाट जो जेको वॾो ख़ाल आहे उहो पोइ भरिजी सघे। पर हिन वक़्तु हैदराबाद में रिहाइश पज़ीर आहे। मुंहिंजे साम्हूं हुई फराह दीबा चंगेज़ी ऐं असांजे अॼोके प्रोग्राम जी ॿी लेखिका आहे डॉक्टर कमरजां मिर्ज़ा। सिंध जी नामवर लेखिका मौक़िक़ ऐं नक़ाद प्रोफेसर डॉक्टर कमरजां मिर्ज़ा 14 अगस्त 1952 ईस्वी ते हैदराबाद शहर में मिर्ज़ा ग़ुलाम हुसैन जे घर में ॼाई।
इब्तदाई तालीम तंदो थोड़ो मिर्ज़ा कलीच बेग स्कूल, सेकेंडरी तालीम गवर्नमेंट मीरा स्कूल में हासिल करण खां पोइ 1978 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी मां MA सिंधी अदब में कयाई। 1983 ईस्वी में डॉक्टर गुलाम अली अला जी निगरानी हेठि PhD डिग्री हासिल कयाई। 1985 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर खे सिंधी शोबे में लेक्चरर तौर मुक़ररु कयो। 1992 ईस्वी में असिस्टेंट प्रोफेसर, 1997 ईस्वी में एसोसिएट प्रोफेसर, 2005 ईस्वी में प्रोफेसर थी ऐं प्रोफेसर जी हैसियत सां 21 ग्रेड में रिटायर कयाई। उन बाद में खेसि एक्सटेंशन ॾेई सिंधी शोबे में रखियो वियो, जिते हू MPhil ऐं PhD जे शागिर्दनि खे पढ़ाईंदी रही आहे। नौकरीअ दौरान हू मुख़्तलिफ़ कमेटियुनि जी मेंबर बि रही, जिन में डिप्टी डायरेक्टर मारवी गर्ल्स हॉस्टल, डिप्टी प्रोवेस्ट स्टूडेंट अफेयर्स गर्ल्स, कन्वेनर गर्ल्स स्पोर्ट्स, मेंबर सेनेट, मेंबर बोर्ड ऑफ आर्ट्स फैकल्टी, मेंबर फैकल्टी ऑफ सोशल साइंसिस, मेंबर ब्यूरो ऑफ स्टेजिस, मेंबर बोर्ड ऑफ स्टडीज, मेंबर रिव्यू कमेटी ऑफ करिकुलम सिंध, मेंबर सिंधी लैंग्वेज कोर्स, अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी इस्लामाबाद शामिल आहिनि। हिन 11-12 सालनि जी उमिरि में सियासत में हिसो वरितो। 9 क्लास में पढ़ण दौरान तंदे आगाह में पीपल्स पार्टी वोमेन ब्रांच जो बुनियादु विधो, जंहिं ऑफिस जे इफ़्तिताह ज़ुल्फ़िकार ॾींहुं भुटे कयो हो। उन दौरान हिन केतिरियूं ई जोशीलियूं तक़रीरूं पिण कयूं, जेके हिलाल पाकिस्तान अख़बार में छपियूं, पर पोइ हू घणो अरसो सियासत में न रही सघी ऐं संदसि लाड़ो अदब ॾांहुं थियो। हिन शुरू में सिंधी तोड़े उर्दू में कहाणियूं ऐं अफ़साना लिखिया। संदसि हिकु कहाणी कद मुंहिंजो भुॻड़ो इबरत मैगज़ीन में छपी, जंहिंखे तमामु घणो पसंदि कयो वियो। उन बाद हिन जो लाड़ो तहक़ीक़ ॾांहुं थियो ऐं हिन लातदाद तहक़ीक़ी मज़मून लिखिया। हिन में तालपुरनि जो इल्मु व अदब में हिसो, बखर सिंध जो क़दीम बंदरगाह, हैदराबाद में सरायनि जो ख़ानदान, शहदादानी तालपुरनि जो इल्मु अदब में हिसो, मिर्ज़ा अजमल बेग हिकु लेखक हिकु शाइर, शाह लतीफ़ जी शाइरीअ में माउ जो किरदारु, फिरोज़ा बेगम जो इल्मु अदब में हिसो, अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि जो जाइज़ो, डॉक्टर हबीबुल्लाह मिर्ज़ा हिकु लेखक हिकु उस्ताद, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हयात तैयबा इंसान ज़ात लाइ मशल रहा, तालपुरनि जो सिंध में किरदारु, शाह जे कलाम में तजनीस, कलीच बेग जो नसरी असलूब, 21वीं सदीअ में सिंधी अदीब जो किरदारु, नसीम अहमद खरल हिकु अदबी शख़्सियत, मौलाना कासमी इल्म जो मीनार, मौलाना गुलाम मुस्तफ़ा कासमी हिकु इंसान हिकु आलिम, मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जा मीर अली अहमद ॾांहुं लिखियल ख़त, शाह जे कलाम में तक़दीर, शाह जे कलाम में हुस्न जी वाखाण, शेख हयाज शाह लतीफ़ जो मुतरफ़ आम जाइ वाला रहंदा। डॉक्टर साहिबा अहिड़े ख़ानदान सां तालुक़ु रखे थी जेको इल्मी अदबी ख़ानदान हुअण सां गॾु निहायती परदेदार ख़ानदान आहे। ऐं जॾहिं डॉक्टर साहिबा PhD पे कई तॾहिं हू उमिरि में तमामु नंढड़ी हूंदी हुई, जंहिं करे संत अमर यूनिवर्सिटी गॾु ईंदी हुई। अहिड़े माहौल मां हू कीअं निकिती ऐं कीअं डॉक्टरेट जी डिग्री हासिल कयईं, कीअं हिन सिंधी अदब में पंहिंजे हुअण जो अहसासु ॾियारियो, सच त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। उन खां पोइ हिन पंहिंजे शागिर्दनि खां जेको तारीख़ी कमु वरितो आहे, सो पिणु सजन जा दाग़ धोईंदड़ आहे। हुनजे अहिड़े कम जी शाहिदी संदसि हिकु शागिर्दियाणी उम्मे कुलसूम जी उहा थीसिस आहे, जेका शाह लतीफ़ चेयर कराचीअ पारां छपजी पधरी थी आहे। उनखां अलावा उन साईं GM सैयद ते आज़ाद काज़ीअ खां ताज़ो PhD कई आहे। साईं GM सैयद जहिड़े माण्हूअ ते कमु करणु न सिर्फ़ु आज़ाद काज़ीअ लाइ एज़ाज़ आहे, पर डॉक्टर साहिबा बि वॾी फ़राग़ दिलीअ सां पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झंदी आहे। छो त साईं GM सैयद सिंध यूनिवर्सिटीअ जो बानी आहे ऐं इदारे जे बानी ते पहिरियों भेरो तहक़ीक़ी कमु थियणु कंहिं एज़ाज़ खां घटि कीअं आहे। अहिड़ीअ तरह वटि हिकु शागिर्द सजाद अमन चना शाह जे कलाम में अलाह ऐं अलाहरनि जो ज़िक्र जो उनवान ते PhD तो रजिस्टर आहे। संदसि तख़लीक़ी तोड़े तहक़ीक़ी कमु बि सिंधी अदब जो बेबा ख़ज़ानो आहे। हुन जा मौज़ू अहिड़ा रहिया आहिनि जिन ते केरु कलम खणण लाइ बि तयारु न आहे हूंदो, या अहिड़नि मौज़ूअनि ते कॾहिं कंहिंजो ध्यानु बि न आहे वियो। मिसाल तौरु संदसि PhD थीसिस जो उनवान आहे हैदराबाद जे मीरनि जो सिंधी अदब में हिसो, या संदसि शागिर्दियाणी उम्मे कुलसूम जी थीसिस जो मौज़ू शाह लतीफ़ जी शाइरीअ में तशबीह ऐं इस्तारा। ऐं दावा सां चवां थो त हिन मौज़ू ते सिंधी अदब में अॼु ताईं सोचियो ई न वियो आहे, या वरी कुझु अर्सो पहिरीं मुंहिंजी नज़र मां संदसि सफ़रनामनि ते लिखियल संदसि मकालो गुज़रियो, जंहिंमें हुन शेख हयाज जे आत्मकथा जे पहिरीं जुल्द ते तफ़सीली लिखियो आहे, जंहिंखे हू थर जो सफ़रनामो कोठे थी ऐं वाक़ई अयाज़ जी आत्मकथा जो पहिरियों जुल्द सफ़रनामो ई आहे। या वरी साईं GM सैयद ते उहा पहिरीं थीसिस आहे, जंहिंजो सरो बि डॉक्टर साहिबान जे सिर ते आयो आहे। संदसि हिकु किताबु हैदराबाद शहर कालपुरनि जे दौर में छपिजी चुको आहे ऐं संदसि 3 सफ़रनामा दहलीअ में गुज़ारियल ॾींहुं, ईरान,
ऐं मके ऐं मदीने में उमिरि दौरान एहसास अणछपियल सूरत में वटि मौजूदु आहिनि। अहिड़ीअ तरह संदसि तहक़ीक़ी मकाला ऐं थिसिस सिंधी अदब जो बेबा खज़ानू आहिनि जेके जॾहिं बि छपिया त सिंधी अदब में सुठी जाइ वालारींदा। जेतोणीकि पाकिस्तान स्टडी सेंटर पारां संदसि PhD थीसिस ताज़ो ई छपजी पधरी थी आहे। डॉक्टर कमर जान मिर्ज़ा केतिरनि ई कॉन्फ्रेंसनि में हिसो वठी चुकी आहे। इंडिया में मारवी तंज़ीम पारां मुनक़िद कयल कॉन्फ्रेंस सामी में शिरकत करे मकालो पेश कयई। उनखां सवाइ शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस, शेख हयात कॉन्फ्रेंस, लॉर्ड अदबी सेमिनार, GM सैयद सिंध जो इल्मी अदबी समाजी ऐं सक़ाफ़ती बुनियाद कॉन्फ्रेंस, 21वीं सदीअ में सिंधी अदब जो किरदार वग़ैरह अहम आहिनि। हिननि कॉन्फ्रेंसनि में पढ़ियल सिंध मकाला इल्मी अदबी लिहाज़ खां शाहकार मकाला आहिनि। खेसि इल्मी मञता तौरु केतिरा ई अवार्ड पिणु मिली चुका आहिनि। पाण हिन वक़्तु हैदराबाद में रिहाइश पज़ीर आहे। सामीन, असांजे अॼोके हिन प्रोग्राम में फरादी बाचंगेज़ी ऐं डॉक्टर कमर जान मिर्ज़ा जो तारीफ़ी खाको अव्हांजे साम्हूं पेश कयो वियो। जंहिंमां अव्हांखे ॿिन्ही नामवर लेखकाउनि जे तहक़ीक़ी तौरु एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां जेके कम आहिनि उन्हनि जो जेको पोरियो आहे उहो उन खां तव्हां न रुॻो वाक़ुफ़ थिया हूंदा, पर तव्हांखे यकीननि उन ते फ़ख़्रु बि करणु घुरिजे, छाकाणि जो सिंध उहा सरज़मीन आहे जिते जा न रुॻो मर्द सूरमन पंहिंजो पाण मल्हायो आहे, पर असांजे हिननि सूरमनि बि पंहिंजो वसां कोन घटायो आहे। पंहिंजे महिनतनि में, पंहिंजे काविशनि में, पंहिंजे लिखणनि में, पंहिंजे अदब में, पंहिंजे इल्म में हर हंधि हर जाइ ते मानाइतियूं आहिनि ऐं मान लहणनि थियूं। ऐं हाणे अव्हां ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त। सलामत सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन